टनो मोहम्मद खान जी रहवासी नौजवान कराची वासण सां कराची जी सिटी कोर्ट में पसंद जो परणो करे छडि॒यो। प्रेस क्लब में पहुंची तहफ़ुज़ जो मुतालबो करे छडि॒यो। ख़बर मूजिब टनो मोहम्मद खान भरिसां फुलकारा जे ॻोठ गुलाम अली चांडियो जे रहवासी नौजवान अब्दुल जब्बार चांडियो कराची जे मलीर जे इलाइक़े ॼाम कंडू जे रहवासण नारी निमरा नुहाणी सां कराची जी सिटी कोर्ट में पसंद जो परणो करे छडि॒यो आहे। टनो मोहम्मद खान प्रेस क्लब में ज़ाल मुड़स प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां ॿिन्ही पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पसंद जो परणो कयो आहे। जंहिं बाद निमरा जी भेण जा ॿ पुट फैज़ान अहमद, मामे जो पुट नबील, भाउ जो पुट इमाम बख्श असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ऐं कराची में वेठल अब्दुल जब्बार जे माइटनि खे पिण हिरास सां करे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची